अस्सलाम वालेकुम। मां हिन वक़्तु नवाब शाह सर्किट हाउस में मौजूदु आहियां ऐं असां KTN सिंध सुपरस्टार जी रिकॉर्डिंग ते त निकितल आहियूं, पर जेको मेन हिन वक़्तु हिन वीडियो ठाहिण जो मुंहिंजो जेको मक़सदु आहे उहो सिर्फ़ु इहो आहे। मुंहिंजे बराबरि में नजफ़ अली जो रूम आहे ऐं नजफ़ अली सां हिन वक़्तु मां थोरी ॾाढी थी करे रहियो आहियां। नजफ़ अली जो भाउ हीउ जेको यारू आहे जंहिंजे हथ में हीअ मोबाइल आहे, असां ॿई मिली करे उन सां ॾाढी थी करण जो प्रोग्राम ठाहियो। मां इन खां अॻु में ज़िंदगी में कॾहिं बि कंहिं दोस्त सां अहिड़े क़िस्म जी का सीरियसली मज़ाक न कई आहे। मां वधि में वधि जोक जे हद ताईं महदूद रहंदो आहियां दोस्तनि सां, पर अॼु हीअ थोरी प्रैक्टिकली जेका मां ॾाढी थी थोरी मज़ाक करण जो जेको मुंहिंजो मूड आहे उहो सिर्फ़ु नजफ़ अली सां आहे ऐं खिल बि ॾाढी थी अचे मूंखे मुंहिंजे हिन दोस्त यारू खे। पर कोशिशि इहा आहे, नजफ़ साम्हूं बराबरि कमरे में कमु करे रहियो आहे पंहिंजो लैपटॉप ते, ऐं हू ॾाढो बिज़ी ऐं मसरूफ़ आहे छो त हीअ असांजी सॼी हिन ट्रिप में फॉग टाइम में ॾाढो पंहिंजो कमु कंदो रहंदो आहे। पर हिन वक़्तु मां इहो सोचियो आहे, पहिरियों त हिन बंगले हीउ जेको हीउ थोरो भूत बंगले टाइप जेको हिन वक़्तु लुक अचे थो, तव्हां हीउ ॾिसी सघो था, ठीकु आहे। ऐं हिन वक़्तु ईअं सम्झो बराबरि में मुंहिंजो कमिरो आहे। हिन खां पोइ हेॾे हिन पासे नजफ़ जो कमिरो आहे, ठीकु आहे। मां चाहींदुसि हिन वक़्तु नजफ़ सां ज़बरदस्त क़िस्म जी मज़ाक करणु, पर जेकॾहिं मां करे सघियुसि त मां पंहिंजी इहा वीडियो अपलोड कंदुसि। जेकॾहिं इन विच में खिल अची थी वञे छो त खिलणो मां ॾाढो आहियां पंहिंजी जाइ ते, ठीकु आहे। यारू हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, रिकॉर्डिंग अहिड़े तरीक़े सां रखजांइ, भली माना कोशिशि कजांइ त फेसिस अचनि पर आवाज़ त अचणु घुरिजे ई घुरिजे, ठीकु आहे। छो त हिन में को बि कट वट न थींदो। सुठे नमूने सां तूं सिर्फ़ु मूंसां साथ ॾिजांइ, मां रुॻो तोखां पुछंदुसि त जेका गवाही वठां तूं सही माना में ॾिजांइ, ओवर एक्ट न कजांइ, न त पकड़िजी पवंदासीं, ठीकु आहे। ऐं बाक़ाइदे ठीकु आहे। हाणे मां स्टार्ट कयां थो। अचो अच्छा कैमरा आहे, हीअं त न खणी हल न, हीअं खणी हलंदो हुनखे शक पवंदो त हीअ रिकॉर्डिंग थो करे, तॾहिं करे हीअं हिते पोइ हीअं हिते हेठि जीअं न बसि हीअं पकड़ ऐं थोरो रुॻो मॉनिटरिंग कंदो रहिजांइ त रिकॉर्डिंग थिए थी या नथी थिए, ठीकु आहे। सुठे नमूने सां बसि हीअं हिते हीअं तो हली यार नजफ़ यार इहो मां यार हुनखे पहिरियों बि चयो काशिफ़ खे त यार या त पोइ हिकु महीनो सभु गॾिजी रहूं। हाणे हिते मूंसां प्रॉब्लम थियो आहे, हिकिड़ो प्रॉब्लम थियो आहे बाबा, हिते सर्किट हाउस में प्रॉब्लम थियो आहे मूंसां। भाउ मुंहिंजा कैफ़ियत नथो ॾिसे, मुंहिंजी कैफ़ियत ॾिस मुंहिंजी। साकां तो बाबा, हिते हाणे हे गोरो आहे, सॼो सर्किट हाउस गोरो आहे, ज़ैबात आहे हिन सर्किट हाउस सॼे में। मां हुते यारू खां पुछ, यारू मां हुते जंहिं तरीक़े सां वेठो हुउसि, मूंखे जंहिं तरीक़े सां ॿार खे सट कई ॾिनी आहे, जीअं कंहिंखे कोई छिके, कोई ईअं छिक आई आहे, मूंखां रड़केरी निकिती आहे यार, रड़केरी निकिती न मूंखां। हा बाबा, मूंखे ख़ौफ़ थियो, मूंखे ॿुधाई मां बि बचो आहे मेरे लाइ। हाणे मूंखे ॿुधाए, हुनखे फ़ोन करे चयोसि काशिफ़ खे त बाबा ॻाल्हि ॿुध, असां गॾिजी एॾे था अचूं या त हू हिते अचनि, मां हिते न रही सघंदो। मां त हिते वेठो, मूंखे बाबा तोखे मूंखे न थियो आहे, मां कूड़ थो ॻाल्हायां। नजफ़ भाई मुंहिंजी कैफ़ियत नथो ॾिसे, मुंहिंजी दिलि केॾी थी धड़के। अल्लाह सलाम करो यार। तूं हिकिड़ो मिनट अचो त हिकिड़ो मिनट तो मां कैफ़ियत ॾेखारां यार। मां जंहिं तरीक़े सां निकितो आहियां न, हेॾां अच, हेॾां अच यारू, तूं बि न अच यारू, अच हेॾां अच। हाणे मूंखे ॿुधाए, हेॾां यारू, हे मां वेठो हुउसि हिते छो त मां थोरी प्रैक्टिस बि कयां पोइ सुभाणे जे लाइ मां प्रैक्टिस कंदुसि, थोरो ॾिसंदुसि छा खपे, इहो मूंखे खपे पियो अकेलो माहौल। यारू इतफ़ाक़ सां होॾो ॿाहिरों अचे, यारू बि मूंसां गॾु वेही रहियो, पर हाणे मोबाइल मां बि लॻियलु हे बि लॻियलु। मुंहिंजो सिर्फ़ु इहो ख़्यालु थियो त हितां उथी जेको मिरर लॻियलु आहे न, हे यारू हे मिरर हितां मां रुॻो सिर्फ़ु इहो पियो चवां त सुभाणे जेकॾहिं मां उहो डायलॉग ॻाल्हाईंदुसि हुन शो में, नवाब शाह वारे में, कंहिंखे जेके छोकिरे खे सम्झाईंदुसि त उहो कीअं सिर्फ़ु हितां मां हिते बीठो छा आहियां, हितां ईअं सम्झो मूंखे जीअं की हीअं कुझु छिके, मूंखां जेका दाह निकिती आहे उहा यारू खां पुछ केॾी दाह निकिती आहे। यारू मूंखां रड़ निकिती न वॾी साईं, मूंखे बि ख़ौफ़ थियो। हिन हे पाण सिजी वियो तो सिधो एॾे भॻाइयो अचे, मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे की हाणे जीअं तूं पाण मालिक आहे, मां
छो त राति हींअर 12:30 हिकु थो थिए, ठीकु आहे। हाणे 12:30 1 बजे जे करे मां हिते सुम्हां ऐं सॼी राति मूंखे निंड न अचे, सुभाणे मूंखे राति ताईं कमु करिणो आहे। मां न हिनखे मुंहिंजी मोबाइल अचु मोबाइल मां हिनखे फ़ोन थो कयां पंहिंजो काशिफ़ खे, तूं हाणे जेकॾहिं तुंहिंजो जेकॾहिं पंहिंजो मूड आहे, मुंहिंजी मोबाइल काॾे वई हुई नंढी, हाणे हे बि गुम थी वियूं शयूं। मुंहिंजी मोबाइल ही वरी बैलेंस मुंहिंजो हुन में हूंदो आहे यार, ये पई आहे। हाणे मूंखे ॿुधाए काशिफ़ खे मां कयां थो फ़ोन, ठीकु आहे। तूं मूंखे पंहिंजो तूं ओपिनियन ॾिन, तूं हिते रहीं थो त पोइ भली तूं हिते रह, पोइ मां वञा थो। उते रहिया पिया आहिनि, बेंगलोर में रहिया पिया आहिनि यार। तूं मूंसां गॾु हलंदे या तूं हिते हूंदे? मां तोसां गॾु हलंदुमि। मूंसां गॾु हलंदे? हा यारू बि हले थो जे तूं मां अकेलो की रहंदुसि यार हिते यार। तूं न त पोइ तूं बि हल न, बसि हल। मां हाणे काशिफ़ सां ॻाल्हायां थो, अञा सुता कोन हूंदा। मां काशिफ़ सां हिकिड़ो मिंट बि ॻाल्हायां थो। तोखे जेकॾहिं भली तूं पंहिंजो कमु कर, मां तोखे डिस्टर्ब, मुंहिंजो मक़सदु न हुयो भाईजान, पर मूंखे मां ॾकी वियो आहियां, घबराइजी वियो आहियां। तोसां थी या त थी सघे थो मूंसां बि न। तो उहो ई त चवां थो न काशिफ़, यार ॻाल्हि ॿुध। हाणे इहो त तोखे मां सॼो नथो थो फ़ोन ते ॿुधाए सघां यार, हिते प्रॉब्लम आहे। असां हिन सर्किट हाउस नवाब शाह में मां नथो वञी सघां। मां ऐं नजफ़ बि भाई मूंखे थोरो कुझु ॾेखारी आई आहे, मां अचणु थो चाहियां हेॾे। तूं छा थो चईं पोइ? असांखे यार हिते मां जॾहिं मां एंटर थियो त मूंखे ख़बर पई हिते को प्रॉब्लम। काशिफ़ छो हले वियो? काशिफ़ खे ख़बर न, काशिफ़ जो तो न आहे न भाईजान। काशिफ़ त असांखे राइश त प्रॉपर करे वियो न। ग़लति आहे न इहा। ग़लति कीअं आहे उहो? अचो हेॾे, चए थो अचो। पोइ हाणे छा थो चए? मां अरे यार मां बि हलंदुमि, मां अकेलो छा कयां? सामान पैक कर, तूं सामान पैक कर सामान पैक कर, जल्दी कर यार। माण्हू खे सुकून हूंदो प्रॉपर तरीक़े सां त सुभाणे कमु बि करे सघंदो न। ख़बर अथई गेबात ते मां हो न आहियां असली सफ़ा डिजणो हुयो आहे वो। गेबात ही ॾेखारी अची आहे न भई मसलो न हुयो, मसलो इहो आहे छिक ॾिनी हीअं। अरे यार एॾी मूंखे जेका हिते सटाई आहे मूंखे ख़बर आहे न। मां थी त सही, जल्दी कर न। तकड़ किरी आहे तोखे यार। यार हाणे हे 2 मिंट बि यार, अकेलो तव्हां सभु वेंदो। न मां तोसां गॾु आहियां, छो ईअं थोरी आहे। जल्दी कर। ख़बर थी छा आहे, कीबोर्ड रखंदुमि अञा लॻंदो टाइम। जानी तूं हाली फ़िलहाल निकिर यार, अलाए वो बि कॉरिडोर वॾी आहे, इहो बि गॾु निकिरंदासीं तॾहिं सुठे नमूने निकिरी सघंदासीं। दरवाज़ो आहे, अलाए छा आहे। जल्दी जल्दी हलो, जल्दी। अच्छा ॿुधो नजफ़, हेॾे हिकिड़ो मिंट हलो न, हिकिड़ो मिंट हलो न यार। 2 मिंट बीह त सही यार। नजफ़ मां कंफ्यूज़ आहियां, मूंखे भउ थो थिए। ऐं तूं काॾे थो वञे? हलो न चई न, तूं मज़े काॾे यार मां तो ये मजाक तूं तैयार थी काॾे निकितो? पक्का का तू अल्लाह जी कसम मां जब लैपटॉप पे बाजू कर दूं। नहीं ये तो मजाक सुन तो बच्चा है यार गाल मजाक सोई न जब ये बेचारो पाजो कम पियो करे YouTube नजफ़ अली ऑफिशियली YouTube जो कम पियो करे। हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, असल में मूंखे इहा छो वेठी, जॾहिं खां मां आयो आहियां साईं हे ॾिसां त यार पार्ट टाइम में राति जे टाइम में हे कमु थो करे। बाबा छाजो बाबा हे करे थो, म्यूज़िक जो कमु थो करे। नजफ़ अली ऑफिशियल यार जो YouTube चैनल आहे न, उनजो कमु कंदो आहे रोज़ राति जो डेली। हाणे साईं मां सोचो मां आहियां बिज़ी, मां बि YouTube चैनल ठाहियो आहे, मूंखे बि त कुझु
मुझा वीडियो दे रहा होता लो जी मुझा वीडियो तो ये ना भाईजान लेकिन तू कम पे करे पांचो तो मां भी पाए YouTube जो कम पे क्या भाईजान अस्सलाम वालेकुम हैदर कादरी YouTube चैनल सब्सक्राइब कंदा ऐं हलो इन सां गॾो गॾु जेको यार असांजो ही नजफ अली ऑफिशियली जे चैनल जो कम करे पियो इन खे भी सब्सक्राइब कंदा ज़रूर ऐं मूंखे ॾाढी खिलत थी अचे जेका हिन हालत थी आहे लव यू ऑल जिंदाबाद जिंदाबाद